दरिया की साॼी कंदी जे कुझनि किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते इंडस हाईवे लॻ मौजूद मंज़ूराबाद ऐं उन जे भरपासे जे ॻोठनि में मुसलसिल केतिरनि सालनि खां पीअण जे पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ SUP पारां मंज़ूराबाद शहर जे मेन बाज़ार खां रैली कढी इंडस हाईवे लॻ 3 रोज़ा बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते कैंप में मौजूद अॻवाननि जो चवणु हो त मंज़ूराबाद हींअर 7 खां 8 हज़ार आबादी रखंदड़ शहर आहे ऐं कॾहिं बि मंज़ूराबाद जे शहरनि खे पीअण जो पाणी जेको आहे न उहो कॾहिं बि आसानी सां कोन मिलियो आहे। बुनियादी जेका स्कीम चइजे जीअं असां दरिया जे कप ते रहूं था, हीअ तहलको मांझन सॼो असांजो दरिया जे कप ते आबाद आहे। दरिया असां खां हितां 2 किलोमीटर आहे, पर बदकिस्मती सां हुक्मराननि जी नाअहली जे करे स्कीमूं त आयूं, मुकमल जेके आहिनि से पैसा खाई उहे खपाए छॾियूं। स्कीम सही कोन ॾिनी वई आहे हिन इलाइक़े खे, साल थी विया आहिनि। माण्हू हिन इलाइक़े जा असां दाहूं कंदा त पाणी कोन्हे। सभु कुझु हुक्मरान जे हथ में आहे। चूंडियल नुमाइंदो असां वटि सदाईं हिकिड़ो ई ईंदो आहे, उनजे हथ में हर शइ आहे। DC बि उन जो आहे, पब्लिक हेल्थ बि उन जो आहे। उनजी का व्यवस्थित आहे ई कान का जेका मंज़ूराबाद उन आसपास जा ॻोठ सभई महरूम आहिनि वॾे अरसे खां वठी। हिते करबला बर्पा लॻी पई आहे। हिते हुक्मरान उघूर निड में सुतल आहिनि, हिननि खे का बि परवाह न आहे, माण्हुनि सां का बि दिलचस्पी न आहे। माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में हिते वकोड़जी विया आहिनि। पाणी पीअण जे लाइ साफ़ फ्राहम नथो कयो वञे। इन करे मंज़ूराबाद सिटी सदाईं उन्हनि पोलिंगूं हारायूं हूंदियूं। हाणे उनखे एंटी सोच में अची वियो त बाबा हिन में तरक़ियाती कमु करणो कोन्हे, पाणी ॾियणो कोन्हे। असांजी बुनियादी आवाम जो सिहत थियो, तालीम थी, पाणी थियो, असांजो बुनियादी हक़ आहे। असां ते थोरो अहसान नथा कनि, पर छा जी नाहली आहे त जेको असांजो 4 साल हींअर MP साहब माना खटे चुको हो, असेंबली में वेठो। अॼु तुई असांजे तालुके मांझनि जेके बि यूनियन काउंसिल नूरपुर, खानोट, मंज़ूराबाद, शालमाणी, शाविस्करनी, उन यूनियन काउंसिल में तव्हांखे बुनियादी काई बि सहूलियत नज़र कोन ईंदी। उनजो साफ़ ज़ाहिर त उन जा कुझु फोकल पर्सन जेके माण्हू ते रखिया विया आहिनि। सॼो ॾींहुं ग़रीब माण्हू काठियूं करे, इहे 200 जूं 300 जूं काठियूं खपाए, इहे दजाल दौर लॻो पिया। 120 रुपया अटो किलो लॻो पिया। जेकॾहिं फीडम 200 रुपया पाणी जो ग़रीब माण्हू घर में लाराए थो। हिते असां वटि स्कीमूं मंज़ूर थी चुकियूं आहिनि, पर ही स्कीमूं जेके मौजूदा हुकूमत उन वक़्तु जी हुकूमत 15 साल जेका असांजे हुक्मरान आहे पीपल्स पार्टी, उन्हनि जे गठजोड़ सां हिते जा कुझु लोकल नुमाइंदा जेके उन्हनि गॾिजी सॼी उन्हनि करप्शन करे छॾी। हाणे हिन वक़्तु हालत इहा आहे त ॻोठाणा पाणीअ जे ढुक जे लाइ परेशान आहिनि। चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी ऐं वोट वठण महिल कूड़नि वाइदनि सबबि हिन जदीद दौर में बि पाणी जी सहूलियत खां महरूम बणियल आहियूं। पाणी जी खोट सबबि सॼो ॾींहुं घर लाइ पाणी ढोअण में गुज़रे थो। फुटको आहे, पाणी भरियूं, न कमाइण लाइ न करण लाइ पाणी था भरियूं, न रोज़ी था करियूं, न छा। हिकिड़ो माण्हू थो सीड़जे सिर्फ़ु पाणीअ जे पोयां। हाणे असीं कमायूं, रोज़ीअ जी करियूं, पेट जी करियूं, पाणीअ जी करियूं, असांजो को धणी साईं न सोचे। असांजे वॾनि खां वठी असीं इहा ई तकलीफ़, पाणी सूर भरे थकिजी पिया आहियूं। पेट्रोल महांगा, हर शइ महांगी, असीं केॾां वञूं। कैंप में मौजूद अॻवाननि नेब एंटी करप्शन खाते समेत आला अख़्तियारनि खां घुर कंदे चयो आहे त नोटिस वठी मंज़ूराबाद, ज़ेमी, खाणोट, बूरो रिंद समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि लाइ ईंदड़ किरोड़नि जूं स्कीमूं हड़प कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे मंज़ूराबाद समेत ॿियनि ॻोठनि खे पाणी जी बुनियादी सहूलियत फ़राहम कई वञे। अबूबकर खुसो, KTN न्यूज़, मंज़ूराबाद।